वेलकम बैक नाज़रीन। आम ख़बर खां अवांखे आगाह कंदा हलूं। मौसम के हवाले से सिंध के गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी है। कराची में तूफ़ानी बरसातुनि सबब नदी नाला भरिजी विया आहिनि। रोडनि ते ट्रैफ़िक की रवानी पिण मुतासिर थी वई आहे। आम ख़बर नाज़रीन अवांखे ॾियूं पिया। सिंध के गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी है। कराची में तूफ़ानी बरसात सबब नदी नाला भरिजी विया आहिनि, जॾहिं त रोडनि ते ट्रैफ़िक की रवानी पिण मुअत्तल थी वई है। गराब सिटी, काथोड़, गबोल स्टाफ, बेरा टाउन, महमूद गोड, कायदाबाद, मलिर कैंट, मलिर हाट, खोखर पार, इब्राहिम हैदरी में भी बरसात पई है। इन हवाले से अवांखे आगाह कंदा पिया हलूं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पिण बरसात पई है। शिकारपुर, हैदराबाद, जामशोरो, मटियारी, हाला, टंडोलार, नौशहरो, फेरोज़, नवाबशाह और जेकमाबाद में भी तेज़ बरसात पई है। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर रशीद ॼामणो खां। जी रशीद, ॿुधाए दो शिकारपुर में छा तफ़सील आहिनि, बरसात जा आगाह कजो। जी बिल्कुल, शिकारपुर में भी रात का वठी वक्फे वक्फे से बारिशुनि जो सिलसिलो इन वक्त जारी है। जै सबब गर्मी जो जोर टुटी पियो है। ॿुधाईंदो हलां त बारिश सबब सेप्को पारां बिजली वारे निज़ाम के मुअत्तल कयो वियो आहे, जॾहिं त हेठाई वारे इलाइक़नि में जमो थींदड़ बारिशुनि के पानी के नेकाल ऐं शहर के साफ़ रखण लाइ हेठां जी म्यूनिसिपल कमेटी जे अकाउंटेंट आरिफ शेख ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर अब्दुल गनी मंगी, सब इंजीनियर बिलाल गुल की अॻुवाणी में बिनी खातन जो अमलो रात खां वठी पंपिंग स्टेशनों के लगातार हलाइण लाइ मसरूफ़ अमल है, जी त बारिश वारी आफ़त के जीअं वक्त ते मुंहुं ॾेई शहर के साफ़ करे सघिजे। वही मेहरबानी रशीद आगाही ॾियण जे लाइ। नाज़रीन, मौसम के हवाले से अवांखे आगाह कंदा पिया हलूं। थटे, सिजावल, दादू, बदीन, उमरकोट, थरपारकर, कशमोर, कंदकोट, खैरपुर, सखर, कंबर, शेदादकोट ज़िलनि में भी बरसात जो वसकारो थियो है, जंहिं सबब रोडनि रस्तनि ते पानी भीजी वियो आहे। ट्रैफ़िक की रवानी पिण मुतासिर थी वई है। आम ख़बर है नाज़रीन अवांखे ॾियूं पिया बरसात के हवाले से सिंध के गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो वसकारो थियो है। बरसात के वसकारे सबब रोडनि रस्तनि ते पानी भीजी वियो आहे। केतिरनि इलाइक़नि में घरनि में पिण पानी दाख़िल थी वियो है, जॾहिं त बिजली ऐं मवासिलात जो निज़ाम पिण मुतासिर थी रहियो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं नौशहरो फेरोज़ में आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी खां। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि बरसात के हवाले से नौशहरो फेरोज़ में आगाह कजो। जी बिल्कुल, नौशहरो फिरोज में बरसात जो जो सिलसिलो है वो अञा ताईं जारी है। वक्फे वक्फे से केमल तेज़ केमल हल्की बरसात हली रही है। बरसात के करे हेठा इलाइक़ा जो मुकम्मल तौर पर पानी हेठि अची विया आहिनि। साॻी तरह ज़िले हेडक्वार्टर जा जेके समूरा रोड रस्ता आहिनि, खेटियूं आहिनि, आम रस्ता आहिनि, उहे पानी हेठि अची विया आहिनि, गपचक थी वियो आहे। पर इंतज़ामिया पारां जेको आहे रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कयो पियो वञे पानी निकाल करण लाइ या गप हटाइण लाइ। अञा ताईं इंतज़ामिया पारां को बि तारीख़ न वरितो आहे। अहिड़ी तरह साॻी सूरत सॼे ज़िले जी आहे। मोरे खां जेको आहे शुरू थींदे नौशहरो फिरोज़, भेरिया, भेरिया सिटी, भेरिया रोड, कंडियारो, थारूशाह, मेहरापुर, हालानी, लाका रोड, समूरनि नंढनि वॾनि शहर, दरिया खान वरी, पटीज़न पुल, उन्हनि इलाइक़नि में भी जेको आहे पानी विझी वियो आहे। रोडनि रस्तनि ते माण्हुनि खे अचु वञ जी तकलीफ़ थी रही आहे। बिजली जो जेको बहिरान आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते थंबा ऐं तारूं किरण जे करे जेको आहे बिजली जो हिकिड़ो जेको बहिरान आहे उहो बरक़रार आहे। बिजली बहाल न थी सघी आहे, जॾहिं त मस्जिदनि में पाणी जी खोट पैदा थी वई आहे। ऐं जेको वण जा फ़सुल आहिनि हुननि खे बि जेको आहे आबादगार चवण त नुक़सानु पहुतो आहे। लाॻीतो बरसाति पवण जे करे जेको आहे नौशहरो फिरोज़ जा समूरा रोड रस्ता जेके पाणी हेठि थी। जी नाज़रीन, ख़बर अवांखे ॾियूं पिया बरसात के हवाले से सिंध के गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिं सबब रोडनि रस्तनि ते पानी भीजी वियो आहे, जॾहिं त ट्रैफ़िक की रवानी पिण मुतासिर थी रही है। मवासिलात जो निज़ाम गरम बरम थी वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फसलनि खे पिण कापारी धक रसियो आहे। मौसम के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा पिया हलूं। सिंध के गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी है। मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद खान, सांगड़ ज़िलनि में भी तूफ़ानी बरसात सबब हेठियाई वारा इलाइक़ा पानी हेठि अची विया आहिनि। अहम ख़बर है नाज़रीन मौसम के हवाले से सिंध के गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी है। कराची में तूफ़ानी बरसात सबब नदी नाला भरिजी विया आहिनि। रोडनि रस्तनि ते ट्रैफ़िक की रवानी पिण मुतासिर थी वई आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं टंडोलार में आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर गुलाम रसूल नोड़ियो खां। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि बरसात जा आगाह कजो।
जी बिल्कुल, ऐसा न टिलो लहर उन भरपासे में जेको आहे हिन वक़्तु तेज़ बरसाति जो वसकारो जारी आहे। टिलो लहर समेत ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि चंबड़, जनोमरी, बुकिया शरीफ़ ऐं नसरपुर समेत जेको आहे राति देरि सां शुरू थींदड़ बरसाति जेको आहे हिन वक़्तु तबाही मचाए छॾी आहे। बरसाति सां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जो निज़ाम पूरो दरबरम थी वियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते जेको आहे गोॾिजे जो पाणी बि जमा थी वियो आहे। इंतिज़ामिया पाणी नेकाल करण में हिन ताईं नाकाम वई आहे। बिजली जी बंदिश ऐं शहर जे हेठां वारे इलाइक़े में पाणी बीहण सबबि इलाइक़े थी हिन सख़्तु परेशानी में गुज़ारा हाल आहिनि। जी वॾी महिरबानी गुलाम रसूल आगाही ॾियण जे लाइ। मौसम जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आम ख़बर ॾियूं पिया। सिंध जे गादीअ वारे शहर कराची समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति जो सिलसिलो जारी आहे। कराची में तूफ़ानी बरसाति सबबि नदी नाला भरिजी विया आहिनि। रोडनि ते ट्रैफ़िक जी रवानी पिणु मुतासिर थी वई आहे। गडाफिटी, काठोड़, गबोल, बेरा टाउन, ढोलमठी, दरसाणो शिनो, मेमनगोट, क़ायदाबाद, मलिर कैंट, मलिर हाट, कोखरा पार, इब्राहिम हैदरी में बरसाति पई आहे। मीरपुर ख़ासि, टंडो मोहम्मद खान, सागर ज़िलनि में भी तूफ़ानी बरसाति सबबि हेठियाईअ वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। आम ख़बर आहे नाज़रीन अव्हांखे ॾियूं पिया जेकमाबाद, मीरपुर ख़ासि, टंडो मोहम्मद खान, सागर ज़िलनि में भी तूफ़ानी बरसाति पई आहे। हेठियाईअ वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि में फ़सुलनि खे बि कापारी धक रसियो आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं जेकमाबाद मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, छा तफ़सील आहिनि जेकमाबाद में बरसाति जा आगाह कजो। जी बिल्कुलु, सिंध समेत मुल्क जी जेकाबाद में जेको बरसाति जो सिलसिलो जारी आहे। सुबुह खां वठी जेको आहे बरसाति ज़ोरदार बरसाति पई आहे, जंहिंजे करे जेको आहे हेठियां जेका इलाइक़ा आहिनि, बाबू पेचुआ फाटक आहे, बाबू पाड़ा आहे, बाबूमाला पाड़ा आहे, फुलबाग पाड़ो समेत मुख़्तलिफ़ जेका इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेको आहे पाणी बीहजी वियो आहे। मस्कूल अमले पारां पाणी निकाल जी कोशिशि कई वञे पई, पर बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जीअं बरसाति थी आहे तीअं जेको आहे जेकाबाद में बिजली बंदि थी वई आहे। गुज़िरियल 4 कलाकनि खां वठी बिजली बंदि आहे। राति बि जेको आहे बिजली बंदि हुई। जेकाबाद गरम तरीन शहर आहे एशिया जो, हिन जे करे हब्स पैदा थी वई आहे। उनमें जेको आहे जेकाबाद जा शहरी सख़्तु भोॻे रहिया आहिनि। इन खां अलावा जेको आहे त शहरनि खे मोबाइल नेटवर्क में जेको आहे पिणु तकलीफ़ थी रही आहे, छॾे खां जा नेटवर्क जेका उहो सही नमूने सां कमु नथा करनि। जेकाबाद में हिन वक़्तु बि बरसाति जो सिलसिलो जारी आहे। वॾी महिरबानी नवाज़ आगाही ॾियण जे लाइ।